हो हूँ में रखंदो हो पुंडो हूँ वारी रखंदो ही में नूरबानू ने ढोल फकीर व्या वाला वारी दे वो ते छोरान जे कागा ने हे त किसी टू सावट वायूर में मिलन पई ते तारी ओदजी 12 ढोल फकीर लिखो पिया मिजारा उर्स चाडियो बो वजे सही तो सब को करे डॉक्टर हो बराबर हाल खाएगा वाला वारी या मालूम तो घट गए न चवा बेली हे जे तो वेओ किथे में यार मोहम्मद कासू जो चवण था ए चवई बदलायो बदला सो बूटाले खुदा साताले के तम गो सताणो बो अचे मां जो खरो खजी थोड़ी दा अचे मुके जे बा गाल बुधई मां चयो न मेरे आऊं फुरजी वेस छो छा अदा मुजो धंधो वियो हलियो मूंखे 4 महीना थिया जीअं त किश्तूं आयूं वरी आउं राजस्थान खां बेली गाॾी में कोन चढ़ा मुंहिंजा रुपया कोन्हे हितां टपां हुतां टपां पेरड़िया पंध करे आयुसि बेली आउं गुनो में फुरजी वियुसि मुंहिंजे बेली माण्हू केरु हमारा अबा मोहम्मद कासू चवनि था वाला वारी वारो चए इस्माल जो भाउ अरे खा ईमान वाला जी ॻाल्हि बेली जे ॾींहं किथे पंध मूंखे जे इस्माल वटि हलियो वञिजे हितां अला थियो त थींदो न का हू माण्हू ख़तरनाक आहे बेली मुंहिंजी पाग आहे अबा मुंहिंजी पाग खे सुञ आऊं बेली दोसल माण्हू या पेरड़ियो पंध करां बच्चा जो गुज़र करियां बेली नाले अला जे कासू जो भाउ आहीं तूं कुरो करां आऊं त बेली कासू खे ही पासे में सोपारी हितां बि सोपारी अने ही चप में मेराज ठीकु आहे मां जो कासू अदाड़े का ख़बर हो 12 महीने में कासू वरंदी ॾे गुग जी सुबुह टाणा वई बपोरां जो पछाड़ जो ॿाहिरां थी फेरा ॾिन ही वरंदी ॾे न मां चयो हाणे तो वला माण्हू चवंदो त किसे ॾु केतिरे अबा ॿियूं हयाती आहिनि की न हाणे अलाह तो ॼाणे पर बेली 2 त झलियूं मां हा चयो रुपया बेली 100 रुपया 2 किसिटूं 200 रुपया मां जो बेली खणी बेली माण्हू खासो थो लॻे ॿियो सिधी का कम दार बेली माण्हू खासो थो लॻे अठ हिकु ॾोह ॾे क़िस्मत फिटंदल न इंसान जी राजस्थान जूं छालूं ख़ुदा जो कसम आहे तई जा अहिड़ा पुठा मादा पुठा मूंखे चई त बेली भलो माण्हू थो लॻे करमी माण्हू थो लॻे मूंखे ॾस ॾे मुंहिंजो वापार मुंहिंजो अदरी मां आमद हेठि हलियो मुंहिंजो अबा तो जो बख़त वरंदो रोज़ी तो अला वरी आहे जॾहिं करमी मोह में पियो त अदरी मां आमदानी जेको आहे डिघो माण्हू असांजो हुन हलियो मथां जूस बोलवाणी बिस्ती ने मथां सांवले जमेड़ो ई जो उठबो अदरी में फेरी बोला हुई माने खोटी ॻाल्हि कान आहे 150 सोधिजी वियूं वॾा कंबलूं उसे पटेल जूस बोलवाणी उठ ते वञी सांवले में रखियूं हाणे सांवले में रखी त जे रुपया मिलनि कढूं कड़ो महीनो थो 2 महीना था आज के वाता मटे वारे न आवई त पाल लाड़ो पे गुजर पाड़े जी का माल कड़ो लई चौपगो छी बात चुरे में सीधा माजे हे हकीकत केड़ी माजे अधेवा छाड़ो आ दाड़े चिंत खरे को नाथुर सी सोटो बजे रुपया घुरे तो ही मारे मार दे सिवाती मार पाल ते करे माजे चौपगो चई ते पाडो करे लाथे अदा एड़ा ढुकन कारो तो बगाड़ जो बा माशाअल्लाह